लीडर टीवी जे प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां अॼु गॾु आहे हूअं कानून जी नज़र में त घुरबल आहे, कानून जी नज़र में त ज़मानत ते आज़ादु आहे, कानून जी नज़र में त सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जो हिकिड़ो नामियारो वकील आहे, अवामी तहरीक जो नामियारो उहिदेदार आहे ऐं हुन जे ज़िमे कई ॻाल्हियूं आहिनि, हुन जे तारीख़ में कई केस आहिनि जेके हुन जे रिकॉर्ड जो हिसो आहिनि। ऐं मूं अॼु कराची में मौजूदु हुनखे चयो त लीडर टीवी जे स्टूडियो में असां सां गॾु रहण करे असांखे बहरिया टाउन जे हिन मामले खे सम्झाए त आख़िर इहो मामिलो आहे छा ऐं हिन मामले ते थियणु छा पियो वञे। जनाब सजाद चांडियो साहब अस्सलाम वालेकुम। महिरबानी, वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। सजाद साहब, ई 6 जून ते जेको बहरिया टाउन जे इंतिज़ामिया जे कब्ज़नि जे ख़िलाफ़ सिंध एक्शन कमेटी जो ऐलानियल धरणो हो जेको थियो, जंहिंमें माण्हू आया, हज़ारे माण्हू हुआ ऐं भांत भांत जा उते असांखे मंज़र नज़र आया, पर हिकिड़े टाइम ते असांखे कई ख़राबु शयूं बि ॾिसण में आयूं। अवां उन ॾींहं जी जेकॾहिं समिंग कयो, मैपिंग खां वठी समिंग ताईं, त अव्हांखे कीअं थो नज़र अचे? महिरबानी अयूब साईं। अयूब साईं, तव्हां 6 जून ते जेको सिंध एक्शन कमेटी पुरअमन एहतजाज जो ऐलान कयो हो, उन खां हिकिड़ो ॾींहुं पहिरीं जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त तव्हांखे अहिड़ियूं शाहिदियूं मिलंदियूं त सिंध पुलिस एक्शन में अची वई ऐं हिकिड़ो प्लान ठाहियो पुलिस जे तरफ़ां। जेके दाख़िली रस्ता हुआ बहरिया टाउन ॾांहुं वेंदड़, उन्हनि समूरनि ते कंटेनर रखिया विया हुआ, खारदार तारूं विछायूं वयूं ऐं बहरिया टाउन जो जेको मुंहुं हाईवे सां जेको मोटरवे सां लॻे थो, उहो सॼे जो सॼो मुकमल तौर ते बंदि कयो वियो ऐं लॻभॻि को 2-2.5 हज़ार खां वधीक पुलिस ऑफिसरनि जी ड्यूटी उते लॻाई वई। 4 खां वधीक SSPs ते ख़ासि तौर ते DIG ईस्ट उन्हनि जी ड्यूटी लॻाई त उहे हिनखे मॉनिटर कनि। उन सां गॾो गॾु ॿिया जेके सरकारी इदारा लाॻापियल हूंदा, उन्हनि सभिनि जी मॉनिटरिंग हुई त जीअं हिते को अहिड़ो को अणवणंदड़ वाक़ियो पेश न थी सघे। 6 तारीख़ ते सुबुह जो निकितासीं त सॼी सिंध मां तव्हां ॾिठो हूंदो त हर सिंध जे ज़िले में रुॻो पुलिस नज़र आई पिए। जितां जितां जेके असांजा काफ़िला निकिता पिए, उन्हनि बसुनि खे, उन्हनि गाॾियुनि खे रोकियो पियो वियो। पहिरियों त इन्हनि कोशिशि कई त इन्हनि खे रोकिजे त जीअं वॾे अंग में अवाम जी शिरकत उते न थी सघे। उन में बि नाकाम विया, कुझु काफ़िला रुकिजी विया हुआ ऐं जेके बसूं हिननि उतां छॾियूं बि सही पे गुज़रण, जो त सुबुह जो जेॾी महिल मुंहिंजो गुज़र थियो जामशोरे मां, त वॾे अंग में पुलिस नफ़री बीठी हुई ऐं बसुनि खे रोकनि पिया, हिकिड़ी हिकिड़ी बस खे चकास कंदा ऐं पोइ अॻिते छॾींदा विया। जंहिंखां पोइ इहो जेको तव्हां ज़िक्र कयो त लखनि जे अंग में माण्हुनि जो अंबु हो, जेको माण्हू अची गॾु थिया ऐं मुख़्तलिफ़ माण्हू हुआ। उन में रुॻो ईअं कोन हो त हैदराबाद खां ऐं ॿियनि शहरनि खां माण्हू आया। तव्हां ॾिठो त बिलख़ुसूस कराची जो जेको सोशल वर्कर हो, कराची जो जेको इंटेलेक्चुअल हो, लोकल माण्हू हो, समूरो लोकल माण्हू उतां जो रिहायशी पंहिंजे ख़ानदान सां, पंहिंजी फैमिली सां गॾु उहे उते शरीक थिया ऐं ॾाढो सुठे नमूने सां इहो प्रोग्राम शुरू थियो। उन में जेको इहो नापसंदीदा जेको अणवणंदड़ वाक़ियो चऊं त उहो असां सम्झूं था, उन ॾींहुं बि मूं ॻाल्हि कही त इहो प्लैनिंग तहत थियो आहे, छाकाणि त उहो वाक़ियो जेको थियो आहे उहो उन टेरिटरी में कोन थियो आहे जिते असीं मौजूदु आहियूं, जिते लखे माण्हू मौजूदु आहिनि, जिते सिंध एक्शन कमेटी जी क़यादत समूरी मौजूदु आहे, उते अणवणंदड़ वाक़ियो कोन थियो आहे। अणवणंदड़ वाक़ियो उते थियो आहे जेको इलाइक़ो हुननि जे कब्ज़े में हो, जिते सिक्योरिटी फोर्सिस वारा बि बीठा हुआ, जिते बहरिया टाउन इंतिज़ामिया जी पंहिंजी जेका प्राइवेट सिक्योरिटी आहे, जंहिंजे तशदुद खां ऐं जंहिंजे उन खां आलम आश्कार आहे, जेको माण्हू ॾिसनि था पिया जॾहिं ॻोठनि ते चढ़ाई कनि था, उहे जेके रिटायर्ड आर्मी ऑफिसर रखनि था, उहे सभु हुआ इक्विपमेंट सां गॾु, समूरा उन्हनि खे जेके बि वसीला थियनि था, हथियार समेत सभु उहे बीठा हुआ। उहो उन्हनि जी टेरिटरी में जेको इलाइक़ो हो, उते उन्हनि इहो सॼो ढोंग कयो ऐं मां सम्झां थो इन करण जो सबबु इहो तव्हां ॾिठो हूंदो त हिन 6 जून माना तव्हां छा था चओ त इहो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सिंध हुकूमत जी प्लैनिंग आहे, हिकु राति अवल जी, या अञा के ॿियूं धुरियूं आहिनि? मां सम्झां थो इन में ॿियूं कहिड़ियूं बि धुरियूं हुजनि, पर सिंध हुकूमत खे इन खां धार कोन थो करे सघिजे। सिंध हुकूमत हिन सॼे मामले में, बिलख़ुसूस बहरिया टाउन वारे मामले में पार्टनर आहे ऐं इहो रुॻो असांजो सियासी इल्ज़ाम कोन्हे को। सुप्रीम कोर्ट जो जेको 4 मई 2018 वारो फ़ैसिलो आहे, उन में सुप्रीम कोर्ट वाज़े लिखियो आहे त हीउ वहिंवार कीअं थियो आहे, हीअ सिंध जी ज़मीन जेका सरकारी ज़मीन जेका सजाद साहब, मां तव्हांखे रोकियां थो त तव्हां जेका ॻाल्हि था कयो त जेकॾहिं ठीकु आहे सिंध हुकूमत प्लस जंहिंजी बि प्लैनिंग हुजे,
उहा इहे प्लैनिंग छो कंदा त इहो सभु कुझु मांडराण मचे ऐं नुक़सानु थिए ऐं तशदुद थिए? ॾिसो अयूब साईं, इहो इन जे करे कंदा त तव्हां ॾिसो न, हीउ सॼो जेको मामिलो फुरलुट जेका सिंध जी ज़मीननि मथां हिकिड़ो सिलसिलो आहे, हीअ त हूअं त 70 सालनि जी तारीख़ आहे, पर हाणे जेको गुज़िरियल 13 सालनि खां जेको उन में वाधारो थियो आहे, हज़ारे एकड़ जेके मुख़्तलिफ़ इदारनि खे मुख़्तलिफ़ रिहाइशी स्कीमनि खे सखावत कंदे बंदर बांट थींदी थी रहे, त उन जे ख़िलाफ़ु जेको ही अवाम जो आवाज़ पियो उथियो ऐं हेॾे वॾे अंग में अवाम जी शिरकत जेका उन में थी आहे, उन सॼी सियासी जिदोजहद खे ख़तमु करण जे लाइ ऐं उनखे पुठिते धिकण जे लाइ, उन सां गॾोगॾु जेको ही करप्शन थिए पियो, जेको ज़मीनुनि जी सखावत थिए पई, उन सॼे खे ढकण जे लाइ इहो मामिलो सॼो करायो वियो। न त उन खां पहिरीं सिंध एक्शन कमेटी जे तरफ़ां कराची जे विच पेट में कराची में पाण एहतजाज कयोसीं, तव्हां ॾिठो हूंदो, कंहिंजो को शीशो कोन टुटो। इहे साॻियूं पार्टियूं त हुयूं उन महिल बि। इन खां पहिरीं ॿेटनि जे ख़िलाफ़ एहतजाज थियो, उन खां पहिरीं 4 अक्टूबर ते अवामी तहरीक जो एहतजाज थियो, कॾहिं कंहिंजो को शीशो बि कोन टुटो। अचानक सां अहिड़ो छा थो थी पवे, उहे साॻियूं तंज़ीमूं उन्हनि जे थ्रू थिए थो, मतिलबु त हीअ सॼी तव्हांखे ॻाल्हि सम्झ। ॿी ॻाल्हि जेका ॾाढी अहम आहे, हाणे अॼु हिन वाक़े खे केतिरा ॾींहं थी विया आहिनि, 6 जून ते ही इल्ज़ाम था लॻाइनि त 6 जून ते इहो वायलेंस जो वाक़ो थियो आहे। अॼु घटि में घटि न त 18 खां 20 ॾींहं थी विया आहिनि, 19 ॾींहंनि ताईं। हिन महिल ताईं तव्हां का ऑफिशियल रिपोर्ट असांखे नज़र आई आहे पुलिस जे तरफ़ां जांच में, जिन जे मथां इल्ज़ाम लॻाया अथनि बेशमूल असांजे त कहिड़ी शाहिदी हिन महिल ताईं मिली आहे, जॾहिं त उते तमामु टेक्नोलॉजी मौजूदु आहे, हिननि वटि CCTV कैमराज़ आहिनि, हिननि वटि CDRs आहिनि, हिननि वटि सेलफोन वारी सॼी टेक्नोलॉजी मौजूदु आहे। उन जे बावजूदि 19 ॾींहंनि खां 120 खां वधीक बेगुनाह सिंधी शहरी अंदरि पिया आहिनि जेलनि में। हिन महिल ताईं पुलिस इहो ॿुधाए कोन सघी आहे, सिंध हुकूमत ॿुधाए कोन सघी आहे त इन्हनि मां कहिड़ा माण्हू ॾोही हुया, कहिड़े माण्हू जो कहिड़ो रोल हो, उहो माण्हू हस्बे बेजा में गैरक़ानूनी तौर ते बंदि पिया आहिनि। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे ॿुधायो त अंदरि जेके बाहियूं लॻियूं, जेके तोड़ फोड़ थी, जेके दुकान टुटा, नुक़सानु थियो, शीशा भॻा, त उहे माण्हू त हुआ न? माण्हू हूंदा, ॾिसो असां त चऊं था उहे माण्हू जेके विया आहिनि उहे त हिन वटि CCTV फुटेजिस आहिनि, उहे 10 खां 15 माण्हू हूंदा या 50,000 माण्हू हूंदा। न, FIR थी आहे 50,000 माण्हू ते, 3 FIR थियूं आहिनि, जंहिंमें हर FIR में 10,000 माण्हू, कंहिंमें 5,000 माण्हू, कंहिंमें 8,000 माण्हू। हिकिड़े होटल जो इल्ज़ाम आहे, मां तव्हांखे ॿुधायां कहाणी हिननि कीअं ठाही आहे। होटल आहे जंहिंमें अंदरि 30 खां बि वधीक कुर्सियूं नथियूं मापी सघनि, उहो नंढिड़ो कमरो आहे। पई आहे इल्ज़ाम इहो आहे त हिन में 10,000 माण्हू अंदरि आया आहिनि, 10,000 माण्हू हिन होटल में विया आहिनि जिन कुर्सियूं। हाणे इन क़िस्म जूं FIR हुआ। हिन महिल बि जेका FIR थी आहे, असां सभिनि ते मथां बेशमूल मुंहिंजो FIR थी आहे त असां धाड़ो हयो आहे, असांजे मथां इल्ज़ाम ॿियो कोन्हे, धाड़ो हणी उतां सिड़जी 15 किलोमीटर अंदरि विया। हीउ साॻियो तव्हां यादि कंदो जेकॾहिं थोरो त 80 जी ॾहाईअ में, 90 जी ॾहाई में इहा रिवायत हूंदी हुई सियासी धुरियुनि जी। पोइ जेके हुकूमत में जाम सादिक जो दौरु हूंदो, पोइ मुखालफ़िन जे ख़िलाफ़ ढगे चोरी जा बि केस थींदा हुआ, उठ चोरी जा बि केस थींदा हुआ। हाणे हिन महिल पंहिंजे सियासी मुखालफ़नि जे ख़िलाफ़, जंहिंमें असीं वकील शामिल आहियूं, जंहिंमें लेखक शामिल आहिनि, प्रोफेसर शामिल आहिनि, उन्हनि ते इल्ज़ाम पीपल्स पार्टी जी हुकूमत इहो लॻायो आहे त हिननि धाड़ो हयो आहे। सो इन क़िस्म जूं FIR आहिनि। न, पर हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधायो त अवां वकील बि आहियो, सुप्रीम कोर्ट जा, हाई कोर्ट जा, बहसियत वकील, हीअ ॿाहिरां टाउन तव्हां को बि एहतजाज न कयो, का बि ॻाल्हि न कयो, हिन जा स्टेक होल्डर्स केरु आहिनि? हिन जा स्टेक होल्डर्स जेकॾहिं क़ौम वारे हिसाब में पुछो त असीं सभु हर सिंधी हिन जो स्टेक होल्डर आहे। सिंध जो जेको बि वसीलो आहे, सिंध जी जेका बि ज़मीन आहे, उन ते हर सिंधीअ जो ओतिरो ई हक़ु आहे। उन वसीले मां जेका बि रेवेन्यू कलेक्ट थिए थी, उन ते समूरी सिंध जो हक़ु आहे। उन सां गॾोगॾु मुख्य उहे आहिनि जेके माण्हू उतां जा रिहाइश पज़ीर आहिनि, जेके सदियुनि खां उते रहनि था, माना जेको चंक ज़मीन जो, एग्ज़ैक्टली, जेके ॻोठाणा आहिनि, जिन जा घर आहिनि, जेके सदियुनि खां अॻे उते आबाद आहिनि, जिन जा वसाण आहिनि, जिन जा घर, जिन जा क़ब्रिस्तान आहिनि। जेको तव्हां वाक़िया ॾिठा हूंदा अप्रैल में बिलख़ुसूस ऐं मार्च में, कीअं तशदुद ज़रिए, एग्रेशन ज़रिए उन्हनि जे ॻोठनि ते काह थिए थी ऐं वॾियूं हैवी मशीन्स वठी पुलिस जी मौजूदगी में चढ़ाई थिए थी। रमज़ान जे महीने में जॾहिं रमज़ान हुओ, उन जे रद्द अमल में हीउ मामिलो जेको एतिरो मथे उभार थी आयो, त तॾहिं थियो। तव्हां ॾिठो हूंदो जेको बार बार सिंध हुकूमत दावा थी करे त असां FIR कटी आहे, उहा FIR थी आहे, बेलेबल अफेंस जी FIR थी आहे, जंहिंमें हिकिड़ी बि गिरफ़्तारी न थी। ऐं साॻे वक़्त में ATC कोन्हे, डायरेक्ट फायरिंग जे बावजूदु कुझु बि कोन्हे न, घर उन्हनि जे में गिड़िया आहिनि।
चढ़ाई हुननि जे घर थी आहे, एग्ज़ैक्टली माण्हुनि ते सिधियूं गोलियूं हलायूं वयूं, औरतुनि जे मथां मशीनूं चढ़ायूं वयूं, उहे दाहूं था कनि, उहे वीडियो क्लिप्स हलिया, इंटरनेशनल अख़बारुनि में इहा दाह वञी पहुती दुनिया सॼी में। उन जे बावजूदि जेको वॾे में वॾो तीर असांजी जेका तहफ़ुज़ फ़राहम कंदड़ हुकूमत आहे उन इहो कयो त हिकिड़ी बेलेबल अफेंस वारी गडाप थाणे ते FIR थी साबित तॾहिं थी जॾहिं वञी एहतिजाज शदीद लगातार एहतिजाज खां पोइ उहा FIR थी, जंहिंमें को बि माण्हू गिरफ़्तार कोन थियो ऐं वधीक माण्हुनि ते हिकिड़े वाक़े जूं 3 FIR कढाए चुका आहिनि। सभु पाण स्टेक होल्डर से मालिकी ते हिकिड़ी त तव्हां ॿुधाई सिंध सॼी मालिक आहे पंहिंजे वसीलनि जी, सिंधी माण्हू मालिक आहिनि। ॿी ॻाल्हि अवां कई त जिते जिते ज़ुल्म थिए थो उहा लाॻापियल ज़मीन जा मालिक जेके आहिनि उहे स्टेक होल्डर्स आहिनि। टियों, रेवेन्यू डिपार्टमेंट सिंध जे ज़मीनुनि जी निगहबान आहे, उहा स्टेक होल्डर आहे। बिल्कुलु। चौथों, बारिया टाउन जेका इन ख़रीदो फ़रोख्त में शामिल रही आहे उहा स्टेक होल्डर। मां ही थो चवां त घणे में घणो जेकॾहिं नुक़सानु थियो आहे त उहो मालिक जो थियो, पहिरें नंबर जो जेको उते रहे थो वीचारो। ॿियो नंबर नुक़सानु थियो त सॼी सिंध में को बि माण्हू अचे ज़मीन वठी हलियो वञे, ऐं इन में जेकॾहिं ॾोह कयो त उन सर्वे सुपरीडेंट कयो जंहिं सर्वे करे ॿुधायो हूंदो, जंहिं रेवेन्यू डिपार्टमेंट जे ऑफिसरनि जो, जेके हिकिड़े दौर में त ॿेट बि लिखी था ॾियनि पोइ वरी वापसि था वठनि, हे बि हिननि ईअं ई कयो। मां सवाल हिकिड़ो ही थो पुछां त हिन मसइले जो आख़िर सुप्रीम कोर्ट ताईं बि ॻाल्हि वई, हाई कोर्ट ताईं बि वई, हेठि बि लथी, हल छा आहे तव्हां वटि? अयूब साईं, हिन में थोरी ॻाल्हि आऊं तव्हांजी इजाज़त सां ऐड कंदुसि त ही जेके इन में को शक कोन्हे त जेके ॻोठाणा उते जा रहायशी आहिनि सभ खां पहिरियां अवल उहे मुतासिरीन आहिनि, पर मां सम्झां थो त हिन जा सभ खां वधीक मुतासिर जेके उहा सिंधी क़ौम बि आहे। छाकाणि त जॾहिं खां वठी तव्हां ॾिठो हूंदो त पहिरियों दफ़ो कोन्हे, जॾहिं खां वठी हिन फेडरेशन में शामिलु थिया आहियूं तॾहिं खां वठी सिंधियुनि जी हिकिड़ी वॾी दांह आहे त इहा कोशिशि रहंदी आई आहे त उन्हनि खां असांजा शहर खसिया वञनि ऐं धारी आबादकारी एतिरी कराई वञे जो असां अक़लियत में तब्दील थी वञूं, जेको असांजो असेंबलियुनि जे अंदरि हक़े हुकुमरानी आहे उहो खसिजी वञे। हिन महिल बि तव्हां ॾिसंदो त सॼे पाकिस्तान में ॿियो शायदि ई को अहिड़ो तव्हांखे सूबो मिलंदो जिते तव्हांखे ॿियुनि क़ौमुनि जा माण्हू MP ऐं MN नज़र ईंदा जेके सिंध में आहिनि। हिन महिल बि तव्हां उहा सिंध हाई कोर्ट ॾिसंदो जंहिंमें तव्हांखे ॿियूं ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ नज़र ईंदा, ॿियनि इलाइक़नि जा, ॿियनि सूबनि जा जेके जज मुक़ररु थियनि था। साॻी सूरत हाल तव्हांखे ॿी इंतिज़ामी तव्हांखे उहिदनि ते मिलंदी त ॿियनि सूबनि जा माण्हू अचनि था, डोमिसाइल कीअं था ठहनि, आबादी थिए थी। हिकिड़ो मुख्य मसइलो असांजो जेको आहे उहो बि ज़रूरु आहे। बाक़ी जेका ॻाल्हि तव्हां था चओ त हल निकिरणु ॾिसो, सुप्रीम कोर्ट में केस हलियो आहे ऐं उन में सभिनि धुरियुनि जा जेके बि उन में धुरियूं हुयूं बेशमूल सिंध हुकूमत जे, बहरिया टाउन जे, मलिक डेवलपमेंट अथॉरिटी वारनि जो पंहिंजो वकील हुयो, सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू जो पंहिंजो वकील हुयो। उन केस हलण खां पोइ सुप्रीम कोर्ट वॾी तक़रीबन को 2.5 खां 3 सालनि जी ॿुधणीअ खां पोइ 3 साल केस हलियो आहे। उन खां पोइ सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो ॾेई समूरी ट्रांज़ेक्शन रद्द करार ॾेई छॾी थी। समूरो मामिलो ग़लति थियो आहे। जेका ज़मीन जंहिंजी आहे इहो कॾहिं थियो? 4 मई 2018। 4 मई 2018 वारे फ़ैसिले में सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो कयो त इहा ज़मीन जी जेका बि रदो बदल थी आहे, ज़मीन सिंध हुकूमत खां सिंध बोर्ड ऑफ रेवेन्यू जी मार्फत जेका मलिक डेवलपमेंट ॾांहुं ट्रांसफ़र थी आहे उहा ग़लति थी आहे। उन में कानून टोड़ियो वियो आहे। कानून जे नाले ते उनजी बिल्कुलु कानून जी खुली भञकड़ी कंदे उहो मामिलो थियो आहे। ऐं वरी मलिक डेवलपमेंट अथॉरिटीअ वटां जेका ज़मीन जो सौदो थियो आहे बहरिया टाउन सां, उहो ऐं तोड़े जो जेका ॿी प्राइवेट धुरियुनि एजेंटनि जे थ्रू ख़रीद फ़रोख़्त थी आहे, सॼी उन्हनि कलदम करार ॾिनी आहे। उन खां उन फ़ैसिले ते बि अमल कोन थियो। सुप्रीम कोर्ट वरी अचानक सां साल जे वक़फ़े खां पोइ 21 मार्च 2019 ते सुप्रीम कोर्ट ॿियो फ़ैसिलो ॾिनो, जेका अमलदारी बेंच हुई, जंहिंजे मथां बि असां चई चुका आहियूं त अहिड़ो को मिसाल पाकिस्तान जी तारीख़ में कोन थो मिले। इवन हिन बरे सग़ीर जे कोर्ट अदालती तारीख़ मां कोन मिलंदो, दुनिया में बि किथे कोन मिलंदो। त अमलदारी बेंच जेका हुजे, जेको हिकिड़ो सफ़ा सादो सुवाल आहे त जंहिंखे फ़ैसिले ते अमल कराइणो आहे उहा उन फ़ैसिले सॼे जे सॼे फ़ैसिले में रदो बदल करे उनखे ट्रनी ॿियो ॾेई छॾे त बाबा जी जंहिं ज़मीन खे हुननि पाण कलदम करार ॾिनो वरी उन ज़मीन जो अघु मुक़ररु कजे। माना अवल सुप्रीम कोर्ट ट्रांज़ेक्शन इहो सभु कुझु कलदम करार ॾेई छॾियो। बिल्कुलु। वरी पाण ई साॻी सुप्रीम कोर्ट पैसा रखिया। वरी जॾहिं उहो केस हलियो अमलदारी बेंच जे अंदरि, उन में जेको हिननि कानूनी नुक़्तो उथारियो आहे त थर्ड पार्टी इंट्रस्ट, माना 3 माण्हूअ जो जेको उन में
मुफ़ाद थिए थो उहो शामिल थो थिए। जेके माण्हू प्लाट वठी बंगला या फ्लैट उन्हनि माण्हुनि जे इहो जवाज़ उन्हनि इहो ॾिनो आहे, पर अहिड़ो मिसाल इहो कमज़ोर आहे कानून जी नज़र में, कोई इन जी वक़्त ऐं अहमियत कोन्हे का। जेकॾहिं इन दलील खे पाण सफ़ा आम करे छॾियूं त पोइ त कंहिंखे बि जंहिंखे बि वणे कंहिंजे प्लाट ते ऐं ज़मीन ते कब्ज़ो करे उते टियों माण्हू खे उनखे विकिरो करे ॾेई छॾे ऐं पोइ इहो जवाज़ क्रिएट थी वञे, उनजो हक़ ठही वञे त बाबा थर्ड पार्टी इंट्रस्ट थी वियो। तंहिंजे करे इहो बि हिकिड़ो कमज़ोर हो। पर उनजे बावजूदि ॿिन्ही फ़ैसिलनि ते पहिरियों फ़ैसिलो जेको 4 मई 2018 वारो आहे उन ते बि अमल कोन पियो थिए मुकमल उनजे रूह मूजिबि। वरी जेको पोयों फ़ैसिलो थियो जंहिंमें मख़सूस हिकिड़ी एराज़ी हुई, सुप्रीम कोर्ट वाज़े पंहिंजे फ़ैसिले में लिखियो त ही मख़सूस एराज़ी आहे, इन खां वधीक हिनखे इन खां ॿाहिरि हिनखे हदूं ओरांघण न ॾिबियूं, महदूद कयो वियो उनखे हिकिड़ी पर्टिकुलर एराज़ीअ ते। ऐं वाज़े हुन में इहो बि चयल आहे त जेकॾहिं इन एराज़ीअ खां ॿाहिरि कंहिंखे ज़मीन ग्रांट करे चुको आहे त उहा कैंसिल करियो, उन्हनि खे हिन में अंदरि अची जज़्ब करायो या उन्हनि खे पैसा ॾेई छॾियो। ॿिन्ही ते अमल कोन थो थिए। पाकिस्तान जो कानून जेको आहे किथे बि कोन थो चवे त जेके नवां शहर ठहंदा या कॉलोनियूं ठहंदियूं उनजी का हद कोन हूंदी। हाणे हिन महिल हिननि छा कयो आहे जो सिंध हुकूमत जी मिली भगत सां सिंध पुलिस, सिंध रेवेन्यू समूरनि इदारनि खे इस्तेमालु कंदे घटि में घटि लॻभॻि 50,000 एकड़नि ते कब्ज़ो करे चुका आहिनि ऐं ही वञी थाणो बोलाखाना जामशोरे जे हदुनि में अंदरि घिड़ी विया आहिनि, जेका सॼी ग़ैर क़ानूनी। हाणे जेकॾहिं इनखे एतिरी खुली छूट हूंदी त तव्हां सम्झी सघो था त उनजा केतिरा उग्रा नतीजा निकिरी सघनि था। तव्हांजे ख़्याल में आख़िरी सवाल मुंहिंजो अव्हां खां त बहरिया टाउन जे बारे में उन जी उहो सिंध जे पॉलिटिक्स ते असरअंदाज़ थींदी, सिंध जे समाज ते असरअंदाज़ थींदी, सिंध जे सरकार ते असरअंदाज़ थींदी, या ही किसो हलंदो रहंदो? ॾिसो अयूब साईं, असरअंदाज़ त थिए पई। तव्हां ॾिसो पिया हिन महिल जेको सिंध जे अवाम जी तरफ़ां भरपूर मोट मिली आहे 6 जून वारे वाक़े जे लाइ भली केतिरियूं बि मनगढ़ंत कहाणियूं हुकूमत पंहिंजे इख़्तियारात खे इस्तेमालु कंदे ठाहियूं हुजनि, पर तव्हां उहो आवाम खे मुतासिर कोन करे सघिया आहिनि। तव्हां हिन महिल ॾिठा हूंदा सिंध एक्शन कमेटी जा जेके उन खां पोइ जेके जलसा थिया आहिनि, घारो में, ठट्टो में, बदीन में, सिजावल में, टंडो मोहम्मद ख़ान में, तव्हां माण्हुनि जी शहर जी शिरकत ॾिसो। शदीद जिते 48 खां मथे टेम्परेचर हुजे गर्मी जो, उन महिल माण्हू निकिरी थो अचे। ऐं तव्हां इन ॻाल्हि खां वाक़ुफ़ु आहियो त ही असांजा जलसा उहे आहिनि जिते माण्हू पंहिंजे हड़ावड़ा करे पाण अचनि था। ही उहे जलसा कोन्हनि जिते तपेदार, मुख़्तियारकार ऐं रेवेन्यू ऑफिसरनि ते बसूं मुक़ररु कयल हुजनि त उहे बसूं भरे मोकिलींदा हुजनि। हिते माण्हू हड़ावड़ा करे निकिरे थो। ही जेको गुज़िरियल 13 सालनि खां लगातार जेको सिंध जे हुकुमरानी, जेका बदतरीन हुकुमरानी जो दौर मां सिंध गुज़िरे पई, ही उनजे ख़िलाफ़ जेका एग्रेशन थिए पई जमा, इन जा ज़रूरु सिंध जी मुस्तक़बिल में सिंध जी सियासत ते तमामु गहरा असर पवंदा। ऐं मां सम्झां थो त जेकॾहिं बहरिया टाउन वारे मामले खे सियासी धुरियुनि जेके बि ताक़तवर हल्का आहिनि उहे जेकॾहिं दुरुस्त नमूने सां हल न करे सघिया टाइमली, त इन जा तमामु घणा नतीजा निकिरी सघनि था। ही हिकिड़ो अहिड़ो खॾो आहे जंहिंमें सभु जा सभु अंदरि वञी पवंदा। मूंखे हिन में हिकिड़ो लाइटर मोड ते, लाइटर टोन ते हिकिड़ो सुवाल पियो। तव्हांजो बहरिया टाउन में घरु आहे? न, मुंहिंजो कोन्हे। न। अव्हांजी कॾहिं ख़्यालु थियो त एतिरी फर्स्ट क्लास हिकिड़ी डिज़ाइन सां ठहियलु आबादी में घरु हुजे? ख़्यालु थी सघे थो, सभिनि जो थी सघे थो ख़्यालु, पर सचपच जेकॾहिं मूंखां ज़ाती तौर ते पुछो त मूंखे ज़ाती तौर ते कॾहिं अहिड़ो ख़्यालु कोन आयो आहे, ईमानदारी सां। सजाद चांडियो साहब, अवामी तहरीक जो सीनियर नायब सदर, अव्हांजी वॾी महिरबानी, अव्हां लीडर टीवी खे टाइम ॾिनो। ऐं सजाद साहब जी सिंपल ॻाल्हि आहे, हिकिड़ो त सुप्रीम कोर्ट खे साफ़ सिधो थियणो पवंदो त उहो पंहिंजे पहिरें फ़ैसिले ते बीठी आहे या पोएं फ़ैसिले ते बीठी आहे। सिंध गवर्नमेंट खे बि इन ॻाल्हि ते अचिणो पवंदो त उहो सुप्रीम कोर्ट जो पहिरियों फ़ैसिलो थी मञे या ॿियो फ़ैसिलो थी मञे। साॻे नमूने सां हिकिड़ी ज़िमेदारी सिंध जे समूरे पॉलिटिकल धुरियुनि जी ऐं सॼे सिंध जे इतिहास जी बि आहे त उहे ख़ुदि वेही इन मामले ते सोचनि त पहिरियों फ़ैसिलो सही, पहिरियों फ़ैसिले ते अमल दरामद थियणु खपे या पोएं फ़ैसिले ते अमल दरामद थियणु खपे, या इन्हनि ॿिन्ही खां सवा का टी शइ थियणु खपे। आख़िर छा थियणु खपे, इन ते असां वरी अव्हां सां ऐं कंहिं ॿिए महिमान सां ॻाल्हाईंदासीं। अव्हां जे पारां लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी। इनखे सब्सक्राइब कंदा रहो, इनखे पंहिंजो कयो ऐं असांखे मशवरा ॾियो त जीअं असां इनखे बहितर खां बहितर करे सघूं। सजाद साहब, अव्हां जी वॾी महिरबानी। थैंक यू।